नाजरमा के ब्रेकिंग न्यूज़ जूं कंबर पुलिस सदफ हासिलो केस में घुरबल जवाबदार फरीद हासिलो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कंबर पुलिस जवाबदार खे मेहर जे ॻोठ सिंधी बुटड़ा मां गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार ते 25 लख रुपया इनाम रखियल हो। अहम ख़बर आहे, नाज़रमा सां शेयर कयूं पिया। कंबर पुलिस सदफ हासिलो क़त्ल केस में घुरबल जवाबदार फरीद हासिलो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। आगाह कयूं पिया, कंबर पुलिस जवाबदार खे मेहर जे ॻोठ सिंधी बुटड़ा मां गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार ते 25 लख रुपया इनाम रखियल हो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मास्तरियाणी सदफ हासिलो जो जेको जवाबदार आहे, क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थी वियो आहे। कंबर पुलिस सदफ हासिलो क़त्ल केस में घुरबल जवाबदार फरीद हासिलो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। आगाह कयूं पिया, कंबर पुलिस जवाबदार खे मेहर जे ॻोठ सिंधी बुछड़ा मां गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार ते 25 लख रुपया इनाम रखियल हो। तफ़सील मालूम कंदासीं कंबर मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सालेह बुलेदी खां। सालेह बुलेदी, मास्तरियाणी जे क़त्ल में घुरबल जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? 7 अप्रैल ते क़त्ल थी वियल मास्तरियाणी सदफ हासिलो जे केस में हाईकोर्ट तरफ़ां आईजी सिंध खां सख़्त पुछण बाद नेठि कंबर पुलिस जवाबदार फरीद हासिलो खे गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि जवाबदार मेहर जे ॻोठ सिंधी बुटड़ा भरिसां ॻोठ मां गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार मथां सिंध पुलिस तरफ़ां पहिरियों 10 लख, इन खां वरी गिरफ़्तारी खां अॻु में 10 लख प्लस में वरी बाद में उन 10 लखनि खे वधाए 25 लख रुपया इनाम तौरु रखियो वियो हो। जी वरी महिरबानी सालेह बुलेदी तफ़सील ॾियण लाइ।